हाँ कुछ रहिजी वियल सवालन जा जवाब भी देना पवंदस। पुट ही केड़ा शर्त केड़ा सवाल ही अचानक केड़ो मामलो खणी खड़ो कयो अथो? बाबा रईस सा मल विड़णी आहे मल। जेकॾहिं रईस मल मारे वियो न त अधी जो संग ॾींदासूंस, जेकॾहिं मल न मारे सघियो न त अधी जो संग कोन ॾींदासूंस। बाबा जेकॾहिं तूं रईस सां मल विड़ण लाइ तयार आहीं ऐं संदरो ॾियण लाइ तयार आहीं त पोइ इहे दाव पेच तोखे सेखारियूं? हद करे छॾी बाबा, हद करे छॾी। बाबा तोखे केतिरा चक्कर सम्झायो आहे त ॿारनि मसलनि खे तूं छॾे ॾे, मुसलो विछाए अल्लाह अल्लाह कर। पोइ अदा अल्लाह अल्लाह कंदे बाबा जी ज़ुबान ॾुखे थी, बाक़ी असां सां ॻाड़ी हणण में बाबा थकिजे ई कोन थो। हा पुट हक़ सच चवां थो, इन लाइ मुंहिंजो ॻाल्हाइण तव्हांखे ॻाड़ी थो लॻे। जे मुंहिंजे चए में हलो हा त एतिरियूं ठोकरूं खाओ ई न हा। बाबा उहो सवार ई न आहे जेको घोड़े ते न किरियो हुजे। इहे ठोकरूं आयूं आहिनि उहे बि रहिस जे करे। हाणे जे रहिस पोयां पेर कया आहिनि त उन्हनि जा जवाब त रहिस खे ॾियणा पवंदा न। कुछ होश कयो पुट, कुछ होश कयो। किथे ईअं न थिए जो तव्हांजी भेण वनवाह में ई वेठी रहे ऐं ॼञ दर तां मोटी वञे। ओ बाबा महिरबानी करे असांखे आपे मां न कढ, असांखे पंहिंजो कमु करण दे ऐं तूं वञी पंहिंजो कमु कर। मूं तौबा कई पुट, मूं तौबा कई, पर यादि रखो तव्हां न जेके पेर खया न हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु पछताईंदो ऐं पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त बाबा सच चवंदो हो। ओ बाबा जॾहिं ख़बर पई न त तुंहिंजा पेर धोई पीअंदासीं। फ़िलहाल असांखे माफ़ी ॾे, असांजो दिमाग़ पंचर न कर। अदा हाणे घणो परेशान न थी, राति थिए रहिस वटि हलूं था। रोअण ऐं सुॾकण मां कुझु बि न वरंदई नसीबा, पंहिंजी रब ते छॾे ॾे। जेको कुझु क़िस्मत में हूंदो उहो ई मिलंदो। कहिड़ी क़िस्मत भाॼाई, मुंहिंजनि भाइरनि जिते बि चाहियो ऐं ज़हर जो ढुक पी माठ में रहियसि, पर पोइ बि मुंहिंजनि भाइरनि खे माठ कोन आई। जंहिं घर में शर्तू नेवस मूंखे तोड़े ॾींदा, छा उते मुंहिंजी इज़त थींदी? सम्झा पई नसीबा, सभु सम्झा पई, पर माठ करण खां सिवा ॿियो छा थियूं करे सघूं? करण लाइ त घणो ई कुझु करे सघां पई, पर मां पंहिंजे भाइरनि जी ख़ुशी ऐं इज़त खे ॾिसी माठ में रहियसि। पर मुंहिंजा भाइर कॾहिं मूंखे गॾु विहारे इहो कोन पुछऊं, अदी को दुख हुजे त ॿुधाए, का शइ घुरिजे त आणे ॾियूं। न भाॼाई न, बसि हू जंहिं वक़्तु बि घर में आया हमेशह मूं ते कावड़िया आया। मानी तयार छो कोन्हे, घर खां ॿाहिरि छो वई आहे, दर मां झाती छो पातई, कोठे ते छो चढ़ी आहे, के तोखे छो ॾिठो? जेकॾहिं केरु मूंखे ॾिसे थो इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? बसि नसीबा बसि, मुंहिंजी दुआ अथई त अलाह कंदो सदाईं तोखे सुख ई सुख मिलंदा ऐं हवेलीअ में राज कंदीअ राज। भाॼाई मां कंहिं ते राज करणु नथी चाहियां, न ई वरी कंहिंजे मथां हुकुम थी हलाइणु चाहियां। ऐं त ॾुखनि सुखनि में ज़िंदगी गुज़ारे वेंदसि। जेकॾहिं दुआ घुरणी अथई न त इहा दुआ घुर त इन्हनि शर्तुनि वारी ताराज़ीअ में तोड़जी कंहिं हिकु पासे थी वञा। किथे ईअं न थिए त मुंहिंजे वज़न खां वधीक मुंहिंजे भाइरनि जा शर्त गरा हुजनि ऐं मां हिते ई रहिजी वञा। अलाह ई न कंदो नसीबा, अलाह ई न कंदो। रब कंदो त तूं ख़ैरनि सां हवेली में वेंदीअ। भाॼाई जेकर हाणे हिते रहिजी वियसि न त ता ज़िंदगी निभागी ऐं निदोरी पे सॾियसि। भले हवेली में ॿीड़ ते हितां खां मूंखे ॾुख मिलनि, पर हाणे मुंहिंजो जनाज़ो निकिरण ई घुरिजे। दिलि हारण जूं ॻाल्हियूं छो थी करे नसीबा? मुंहिंजी दिलि चवे थी त तूं हितां इज़त ऐं मान सां हवेली वेंदीअ ऐं उते तोखे सभई सुख मिलंदा जिन जी तूं हक़दार आहीं, जेके तोखे हिते न मिलिया। भाॼाई इहा तुंहिंजी महिरबानी आहे जो कुझु देर जे लाइ मूंखे कूड़ा दिलासा त ॾिनई। बाक़ी मुंहिंजी क़िस्मत में चाहे इहो अॼु मुंहिंजा भाइर पंहिंजे हथनि सां पाण लिखंदा ऐं मां पंहिंजे भाइरनि खे नंढे लाइ खां वठी सुञाणा। गॾु खाई पी वॾा थिया आहियूं। मुंहिंजे भाइरनि जे हथनि सां मुंहिंजी क़िस्मत में लिखियल सुख हुजनि। शल कोला ई कर। खैरा जे सिर जो खैर हुजे। जीजा जे हीअ टाख मूंसां गॾु हली न कुंवार सिंगारण जे लाइ त पोइ कुंवार उते ई वेठी हूंदई। असां ॿई हूंदियूंसीं हिक ॿिए जे ॼुंडनि पटण में
अलाह तोखे नेकी ॾे जीजा, उते ट्रीका छॾाइण वारी बि कान। ॾिस खेरा, अॼो को ॾींहुं तव्हां मुंहिंजे करे साहेड़ी थी वञो। जीजा ही जुती अथई, जेतिरियूं बि वणंदई न मुंहिंजे सिर ते हण, पर आउं कुझंदुसि कान। पर इहा सज़ा न ॾे, हिन जहिड़ी ॾाइण खे केरु साहेड़ी कंदो? अड़ी खैरा जे सिर ॾे खैर हुजे माई, तो कीअं समझो त तो जहिड़ी धूतीअ खे खैरा पंहिंजी साहेड़ी बणाए वेंदी? खेरा ही झेड़े जो वक़्तु न आहे, कुझु सोचियो। बाक़ी टाइम थोरो बचियो आहे ऐं कुंवार खे सिंगारण में वक़्तु लॻंदो। ॿई गॾिजी वेहंदो त कुंवार खे मोती बणाए छॾींदो। जीजा जीजा तुंहिंजो हुकुम सिर अखियुनि ते। मां थी चवां पई त जेकॾहिं न या वलूअ वारी कुती मूंसां साण ॾींदी आहे, उन खे बि तरनि ते खीर पीआरींदसि, बाक़ी हिन खे साण कोन वठी वेंदसि। उन खे खीर कीअं न पीआरींदी तुंहिंजी अॻिजाई जो थी। शुक्र कर भाई, शुक्र कर जो जीजा बीठी आहे, जन त हीअं ॼूंडनि में हथ विझी घर ताईं गेलींदी वञाए। वाह माई खेरा, वाह वाह, जो मुंहिंजी इज़त कई थी। हाणे महिरबानी करे मूंखे छॾे ॾियो, वञी करे पाणे मां कुंवार खे सिंगारींदसि। मुई ॾाइण जीजा जी दिलि रंजाए हाणे ख़ुशि थिए न। खैरा जे सिर ॾे खैर हुजे, जीजा खैरा कंहिंजी बि दिलि नाहे रंजाईंदी। हे पलव अथई जीजा। बसि हाणे खेरा, ओ जीजा धक्को हणी कढ, पर दिलि में रंज न रख। खैरा वाकई दिलि जी खबरी आहे, पर खोटी न आहे। ऐं जीजा जेतो बि दिलि में रंज रखियो न, त पोइ खैरा मरी वेंदई, जीअर ई मरी वेंदई जीजा। न खेरा न, रंज छाजो, ख़ुशीअ बुके ते ॾुख ऐं रंज नाहे कबो। अचो मुंहिंजी अॻुजाई त हलूं। छा अॻुजाई? छा मतिलब? मां अन जना न मता ईअं चयो अथई, तूं त मुंहिंजे सिर जी साइण आहे अॼो को ॾींहुं। अचो अचो त हल। जब्बार वारनि मां इहा उमेद त न हुई आख़िरी मौक़े ते ईअं गंद कंदा। ख़बर थी पए त उन्हनि जे दिमाग़ में कहिड़ी ॻाल्हि वेठी आहे। रहे से असां जिकर कयो त अॼु ते हुनजे भलाई लाइ पोइ अजायो शक मूं मथां रही रहीस मथां। आख़िर ॻाल्हि कहिड़ी आहे जो खुली छो नथा ॿुधाइनि। जिकर कयूं निकाह टाइम ते किन त पोइ उन खां अॻिमी जे हू अञा घणो गंद कनि त वञी सम्झाए जान त नंढड़े ॻाल्हियुनि खे हिकु पासे रखी मुड़ुस माण्हू थी कुझु अकुल खां कमु वठनि। ईअं न थिए त पंहिंजी रहियल सहल इज़त मिटीअ में मिलाए छॾीनि। वञी सम्झाए जान, हा सम्झाए जान। रेडी कमदार वाह, तू वेठो घर में निटियूं कर। हा ऐं होॾां जो छा थियो आहे होॾां? साह न वञई। खैरा खैरा रस सॼे ॻोठ में पढ़ो ॾियारो आहे त कमदार खे ॻोल्हे हथु कयो। अञा त निकाह में टाइम पियो आहे। अरे बाबा निकाह में टाइम आहे, उते जेके माण्हू अचनि था उन्हनि जे खाराइण पीआरण जो बंदोबस्तु केरु कंदो? हा रेस जी शादीअ जो ॾींहं सां पर नेराणे अचे वेही रहिया आहिनि त मुर्गियूं खाईंदासीं, कबाब खाईंदासीं। अरे मुर्गियुनि ई कबाबनि खे त हाणे थधि में उते जो चांहि पापो ई कोन थो मिले, रेसे वठो माण्हू खिलाईंदे छा? अरे पर खोड़ मुर्गियूं खोड़ कबाब, रुगो दुआ कर रेस निकाह थी वञे। हीउ ॾिस मुंहिंजो वाइदो आहे तव्हांखे खाराए खाराए मुर्गियूं मारींदुसि, अदर पेट पाड़े विझंदो मां। अरे यार हाणे हलण जी बि कंदे या हिते बीठो हूंदे। तूं हल, मुंहिंजो कमु आहे जबार वारनि सां, उते थी आऊं अचां थो। ओ कमदार वॾा, रेस चयो आहे त कमदार खे चौड़े में हथ विझूं, गेलियूं अचीसि। अरे तूं गोता ते पुज, तव्हां जबार खां थी तोखां अॻु में पुॼी वेंदुसि यार। तूं हल हल जल्दी अच जाए। पुत्र हींअर रेस जी इज़त जो न पर असांजी बि इज़त जो सुवाल आहे। बाबा असांजी इज़त खे छा थींदो? पुत्र जेकॾहिं तव्हांजी इहा ई उॿहरा ईअं तकड़ रही न त पंहिंजी इज़त ख़ाक में मिलाए वेंदव। हींअर रईस तव्हांखे जीअ में जायूं थो ॾे। न बाबा न, रईस असांखे इस्तेमालु कयो आहे। जेकॾहिं रईस असांखे जी में जायूं ॾे हा त असांखे हर ॻाल्हि खां वाक़ुफ़ु करे हा। पुट कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके रईस तव्हां खां लिकायूं आहिनि?
सभु ॻाल्हियूं त तव्हांजे साम्हूं आहिनि। बाबा तूं इहे ॻाल्हियूं न सम्झंदे के अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके रईस असांखां राज़ में रखियूं आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं छा अदा? सिधी ॻाल्हि बाबा सां छो नथो करीं? जिन माण्हुनि असांजे भाउ अजूअ खे बंदूकूं हयूं, रेस उन्हनि खे ज़िंदगी पोॾी। बाबा खे अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधाइण मां कहिड़ो फ़ाइदो? इहे ॻाल्हियूं त रईस ऐं कमदार जे साम्हूं थींदियूं। पुट हींअर रईस तव्हांखे पंहिंजो थो सम्झे ऐं तव्हां बस बाबा बस, तूं हिन ॻाल्हि खे न सम्झंदे। जेकॾहिं रईस असांखे पंहिंजो सम्झे हा त हर ॻाल्हि में असांखे शरीक करे हा। ओ जबारो, ओ जबारो अची वियो। हलियो आहे कमदार, हलियो आहे। अस्सलाम वालेकुम। ये भाऊ जबारो खाना कुछ मदारा जोर बात आई देखो क्या खैर ए वकमदार। हां बाबा बिस्मिल्लाह। अरे हाय ॻाल्हि कर कमदार, वरी कहिड़ो सुठो मुंहिंजो अथई? सुठ न आहे मुंहिंजो, तव्हांखे ॿुधाइण आयो आहियां त अॼु राति 10 बजे भोतार निकाह आहे, चवंदासूं। कमदार तव्हांजे अचण जी का बि ज़रूरत कोन्हे। पहिरियां असां ईंदासीं, रईस सां कुझु ॻाल्हियूं करणियूं आहिनि, पोइ निकाह लाइ निकिरबो। अॼु ॾिसो आं वरी बि तव्हां वटि हली आयो आहियां, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का जो मूं जा भोतार तव्हांखे नुक़सानु ॾियण वारी ॻाल्हि कई हुजे। वरी बि जे तव्हांखे असांजे एतबार न आहे त उथो हलो मस्जिद में हलो था वेयूं, उते हलो था ॻाल्हियूं कयूं, जेके बि शक शुबा आहिनि न उते हलो था ख़तमु कयूं। न कमदार न, हाणे जेकी ॻाल्हियूं थींदियूं रईस जे साम्हूं थींदियूं। हींअर जाया शक करे भोतारे ख़ुशियुनि में छो था ज़हर मिलायो? ख़ुशी शादी कमदार, तव्हां वतो था असांजे लाइ खॾूं खोटींदा, सम्झो था त असांखे ख़बर न पवंदी। भोतार तव्हांजे लाइ खॾूं खोटींदो, हैफ़ तहिड़े मजू हैफ़ आहे तोखे त। हा उहो आचार वारा तव्हां खां वधीक हुनखे प्यारा आहिनि। कमदार रईस असांखे कच्छ में विहारियो कोन्हे वेठो, सिर्फ़ु पंहिंजे मक़सद लाइ इस्तेमालु थो करे। रईस जॾहिं पंहिंजे वॾे भाउ खे ई न बख़्शियो त पोइ उन अॻियां असां छा आहियूं? भोतार मूसा खाने विच में जेको कुझु थी रहियो आहे या कुझु ॻाल्हियूं हलनि पियूं न, उन्हनि में अॼु तूं न वञी त सुठो अथई, तूं अञा ॿार आहीं। कमदार हिते लस्सी विलणो अजायो आहे। हाणे जेकी बि ॻाल्हियूं थींदियूं न त उहे रईस जी औताक़ ते थींदियूं ऐं सभिनि जे साम्हूं थींदियूं। पोइ ॾिसंदासीं त केरु कंहिंजो केतिरो सॼणु आहे ऐं केरु वठे थो कंहिंजे लाइ खॾूं खोटींदो। अजो इहो तोखे आउं ॿुधाईंदो वञा त तव्हां जेको नोड़ीअ खे नांग सम्झी ऐं छिरकणु शुरू कयो आहे न, उहो ॾींहुं परे न आहे जेको तव्हां पंहिंजे पाछे खां पाण डिॼणु शुरू कंदा। कमदार जॾहिं अहिड़ो वक़्तु आयो त तो वटि हली कोन ईंदासीं, असां पंहिंजो पाण खे बंदूक खणी छॾींदासीं। ख़ुदा जी कुदरत आहे, हींअर तव्हां चओ था त टोट कोन हलींदासीं। ॾिसां कीअं लॻो तूं मोट हली अची। हथ में छुरी बगल में क़ुरान, हलियो ठा कराए। जेकॾहिं एॾो असांजो सॼणु हुजे हा न त असांजे पुछण खां अॻु में सभु हक़ीक़तूं ॿुधायां, पर न, हाणे सिर जी लॻी अथसि। अचर पोइ छा सोची? छा वरी छा? अॼु राति मिठल जी शादी आहे, मिठल खे को न को तोहफ़ो त ॾियणो पवंदो। पर रेस मिठल खान खे कंहिंजे सिर जो तोहफ़ो ॾियूं? तोहफ़ो ॾिबो अजूअ जो या मजूअ जो? इहे ॿई असांजा छड़ा छांड, न रन न रिली। जे इहे मरी पिया न, ईअं सम्झ ॼण कुतो मरी पियो। को बि फ़र्क़ु न पवंदो रेस मिठल मथां। चई त पोइ पूरी आके ई ख़तम करे अचो। न खानू न, अचर एॾो ज़ालिम न आहे जो एतिरो ज़ुल्म करे। हुननि असांजो वॾो मारियो आहे। चवंदा आहिनि त हथ जे बदिले हथ ऐं पेर जे बदिले पेर। अचर मां त चवां थो असुल ख़तम हुई न वॾे वागू मिठल खान खे कयूं, छो त मिठल खान जो अंजाम ॾिसी पाण ॿिया मरी पवंदा। कंहिंखे ख़तम कयूं कंहिंखे न, इहो सोचणो अजाई आहे। निकिरी पओ, जंहिंजो मौत हूंदो उहो साम्हूं ईंदो। लख जी ॻाल्हि कई अथई बादल, लख जी ॻाल्हि कई अथई। जंहिंजो बि मौत लिखियल हूंदो उहो पाण ई साम्हूं ईंदो। निकिरण जी कयो, हलो। अम्मा मूंखे त हैरत थी वठे, तूं ऐं मासी जन्नत हिकु कमरे में आहियो, पोइ बि ख़ामोश लॻी पई आहे। छोरी असांजो वात न खोल रहा है, माठ करे वेहण दे त इन में ई सुठो आहे।
खैरा जे सिर दे खैर हुजे। अमर वॾी जीजा सां वाइदो करे आई है, नंढी जीजा साम्हूं वेठी आ। हाणे इन्हे हूं ते बि जे खैरा वात खोले त पोइ मरी न वञे। मासी जीजा चई मूंखे गुनाहगार त न कर। न जीजा न, तूं जीजा आहे। हाणे हवेलीअ में वञी राजू कंदी, पोइ तोखे जीजा न चवां त कंहिंखे चवां? हाणे ठहियो माई, घणी सनी न कर, जल्दी हथ के हलाए कुंवार के सिंगारे वठो, अगई देर पई थे। अड़ी जन्नत, इहो सनी करणो कम तुंहिंजो। माई हाणे इहो खैरा तो वारो कम को न खणंदी। हा ऐं बाक़ी ही तो हींअर छा पे पीठो? अड़ी जन्नत, खैरा हिकु त पीहंदी कोन, पर जे पीहाईंदी त कंहिं वॾीअ जांडरहे में विझी अहिड़ा गरड़ा टकराईंदई, अहिड़ा गरड़ा टकराईंदई जो राजन खे ख़बर पवंदी त खैरा कुझु पीहाए थी। माई हाणे ॼाड़ी छॾ, कुंवार के जल्दी सिंगार। कुंवार सिंगार थी पई तुंहिंजे चवण खां सवाइ। जिम्मेदारी होश में आ वैसे होश त असांजा कमतार उॾाए आयो आहे। कमतार बाबा इहा ॻाल्हि आउं मञा थो, सॼी ग़लती मुंहिंजी आहे बाबा, पर शादी खैरनि जी गुज़रे त पोइ आउं जबारान खां माफ़ी वठंदुमि। कमदार माफ़ीअ मां कमु न हलंदो। कहिड़ी ग़लती कमदार? बाबा उहो आचर वारो मामिलो। वैसे ॻाल्हि सिर्फ़ एतिरी न आहे, ॻाल्हि इहा आहे त कमदार तव्हां ऐं आचर जे विच में जेको कुझु थियो उन्ही जी असांखे बि ॼाण हुअणु घुर्जे। रेस आचार्य ते छो ऐं छाजे लाइ आयो? हेॾो सारो असांजो दुश्मन हथे काली अचे थो ऐं आधी रात जो त खाली मोटी थो वञे, उहे असां छा सम्झूं? ओसि ताईं निकाह न थींदो जेसि ताईं समूरियूं ॻाल्हियूं खुली असांजे साम्हूं न ईंदियूं। मूं जेको कुझु कयो आहे तव्हांजी भलाई जे लाइ, हिन ॻोठ जी भलाई जे लाइ ऐं हिननि सभिनी जी भलाई जे लाइ। हुननि जो हिकिड़ो मुड़ुस असां अॻ में ई मारे चुका आहियूं। जेकॾहिं हुन खां पोइ मां दुश्मनी ख़तमु करण जे लाइ को क़दम खणां थो त हुन में ऐब ई कहिड़ो आहे? ऐं वॾी ॻाल्हि त तव्हांखे ॿुधाइण या न ॿुधाइण जी त मूं कमदार खे रोके छॾियो हुयो। ऐं ॿी ॻाल्हि त मां कंहिंजो पाबंदी या टके जो ख़रीद कयल ग़ुलाम न आहियां जो हर कंहिं खां मथां सलाह कंदो। मां छा कयां थो छा नथो कयां इहा सलाह मां तव्हां खां न वठंदुसि। बाक़ी जेकॾहिं तव्हांखे को वहम हुयो न त तव्हां मोॾा अचो हा। मां तव्हांखे पोइ बि हक़ीक़त न ॿुधायां हा त मां तव्हांजो ॾोही हुयुसि। जेकॾहिं हाणे मौक़ियो ॾिसी उन मां फ़ाइदो वठण जी कोशिशि करे मिठल खान खे कमज़ोर करण जो सोचियो अथव त इहा तव्हांजी भुल आहे। इहा ॻाल्हि बि दिलि मां कढी छॾियो त तव्हां मूंखे चवंदव ऐं मां कमदार खे चवंदुसि त तव्हांजे ॾाढो गोॾा खोड़े ऐं तव्हांखां माफ़ी वठे। इहा भुल आहे तव्हांजी। जबार रिश्ता थींदा आहिनि एतमाद ऐं भरोसे ते। जेकॾहिं तव्हांजो मूं मथां एतमाद न आहे न पोइ मां हिन रिश्ते खां बच्चा पंहिंजा माफ़ करे छॾीनि बाबा। बिस्मिल्लाह बाबा बिस्मिल्लाह।
जल्दी लखार हाँ अज जी रात ज़ाल जी कच्छ में गुज़ार ई रात कब्र जी कच्छ में तो के गुज़ारणी पवंदी कब्र जी कच्छ में